अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे ठीक ठाक हूंदो। हिकिड़ी नंढड़ी मालूमात तव्हां सां शेयर करणी आहे, जेतिरो थी सघे वीडियो खे शेयर कजो त जीअं ॿियनि दोस्तनि खे बि ख़बर पए। पाकिस्तान में जेके दोस्त असांजा उमिरि ते अचनि था या आयल आहिनि या जेके हिते रहनि था अजनबी, उन्हनि जे लाइ हिकिड़ी मालूमात आहे त मके पाक में या मदीने शरीफ़ में कबूतरनि खे दाणो ॾियण ते पाबंदी थी वई आहे। जेकॾहिं तव्हां कबूतरनि खे दाणो ॾींदे ऐं तव्हांजी तस्वीर निकिरी वई, छो जो जिते कबूतर वेहंदा आहिनि जिते दाणो ॾिनो वेंदो अवल उते हाणे सऊदी हुकूमत कैमरा हणी छॾियो ऐं तव्हांजी तस्वीर निकिरी वई त तव्हांजे 1000 रियाल जो मुखालफ़ो ईंदो, 1000 रियाल जो चालान थी वेंदो, जेको तव्हांखे चालान भरणु लाज़िम आहे। चालान न भरींदो त तव्हांजे लाइ मुश्किल आहे, तव्हां वापसि पंहिंजे मुल्क न वञी सघंदव जेसिताईं तव्हां इहो चालान न भरींदव, जेसिताईं तव्हां इहो 1000 रियाल न भरींदव। सो कॾहिं बि ग़लती न कजो। जेके बि दोस्त असांजा उमिरि ते अचनि था, जेके हिते रहियल आहिनि, कबूतरनि खे मके पाक जी हदूद में ऐं मदीने पाक में दाणो न ॾियणो। वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो जीअं सभिनि दोस्तनि खे ख़बर पए।